तमाम बेहतरीन उनवान है बेहतरीन थीम है हिननि जो मरकज़ी ख़्याल है। ॾिसो असां हर साल सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं था, उन में ख़ासि तौर ते लिबास ते घणो असां ध्यानु ॾियूं था। मिसाल अजरक आहे, टोपी आहे ऐं ॿियूं कुझु रवायती शयूं आहिनि, उन्हनि ते असां ध्यानु ॾियूं था, पर सकाफ़त सां लाॻापियल जेकी ॿिया मसइला आहिनि उन्हनि ते घटि ध्यानु ॾिनो थो वञे। जीअं तव्हां वसीलनि जी ॻाल्हि कई आहे त ॾिसो वसीला हूंदा, हीअ धरती हूंदी, असांजा माण्हू हूंदा त असांजी हीअ सकाफ़त बि हूंदी, असांजा हीअ अजरक बि हूंदा, हीअ टोपी बि हूंदो, टोपी बि हूंदी ऐं पटको बि हूंदो। अहिड़ी रीति ॿोली जेको आहे सो उनजो अहम किरदारु आहे सकाफ़त में। त उहा सकाफ़त में जेकॾहिं ॿोली तव्हां उनखे पासीरो रखंदव त होरियां ॿोलीअ खे नुक़सानु पवंदो ऐं अॻिते हली ख़ुदा न करे जो ईअं थिए जो असां ॿोलीअ खां परे थी वञूं ऐं असां जो जीअं अॼु जे दौर में असांजो नओं नसुल शहरनि में जेको रहे थो उहो सिंधी ॿोलीअ खे पोइते छॾींदो पियो अचे। हींअर सूरत हाल इहा आहे त लिखी पढ़ी नथा सघनि, कुझु ॻाल्हाए सघनि था, अॻिते थी सघे थो ॻाल्हाए बि न सघनि। ऐं जॾहिं तव्हां ॿोलीअ खां हटी वेंदव त पोइ हू अजरक खे बि न सुञाणंदो, हू टोपीअ खे बि न सुञाणंदो। तंहिंजे करे हीअ जेके ॿिया पासा आहिनि सकाफ़त जा, उन्हनि ते लाज़मी ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं उन में बि ख़ासि तौर ते असांजा जेकी वसीला आहिनि, तेल आहे, गैस आहे या ॿेट आहिनि या ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि, उन्हनि ते वालार जेका थिए थी उन्हनि खे रोकण जी ज़रूरत आहे। ऐं सकाफ़त जे ॾींहुं हीउ पैगाम आहे मुंहिंजो सभिनी जे लाइ त अवां महिरबानी करे पंहिंजे वसीलनि जे बचाव में निकिरो, पंहिंजे ॿोलीअ जे बचाव में निकिरो, न त हरू भरू झुमरियूं ऐं पटका असांजे कम जा कोन्हनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।